जीओसी पनुआकल शहरियार अली ड्रोन हमले में शहीद थियल मुख्तियार लगारी जे वारसनि वटि पहुतो। शहरियार अली शहीद जे ॿारनि खे रांदीका कपड़ा ऐं रोक रक़म ॾिनी। मुख्तियार लगारी पंहिंजे जान कुर्बान करे शहादत माणे वतन जो दिफ़ा कयो। जीओसी जो इहो चवणु हुयो। डीआईजी सखर, एसएसपी घोटकी ऐं डीसी घोटकी साणस गॾु हुआ। डीसी तरफ़ां शहीद मुख्तियार लगारी जे नाले सां ॻोठ में नियाणियुनि जो स्कूल, रोड ऐं इस्पताल ठाहिण जो ऐलान कयो वियो। अहम ख़बर आहे, अवां खे अपडेट कयूं पिया। जीओसी पनुआकल शहरियार अली ड्रोन हमले में शहीद थियल मुख्तियार लगारी जे वारसनि वटि पहुतो। जीओसी शहरियार अली शहीद जे ॿारनि खे रांदीका कपड़ा ऐं रोक रक़म ॾिनी। मुख्तियार लगारी पंहिंजे जान कुर्बान करे शहादत माणी वतन जो दिफ़ा कयो आहे। जीओसी सां डीआईजी सखर, एसएसपी घोटकी ऐं डीसी घोटकी साणस गॾु हुआ। डीसी तरफ़ां शहीद मुख्तियार लगारी जे नाले सां ॻोठ में नियाणियुनि जो स्कूल, रोड ऐं इस्पताल ठाहिण जो ऐलान कयो वियो।